अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। अॼु असांजो कहाणी जो टाइम आहे ऐं अॼु जी असांजी कहाणी जो उन्वान आहे अछो ॿध कॿरे सां रंग न मटाए त आदत ज़रूरु मटाए, या अछो ॿध कारे सां रंग न मटाए त आदत ज़रूरु मटाए। इन जो मतिलबु इहो आहे त सोबत जो असरु ज़रूरु थींदो आहे। अगरि के बि ॿ माण्हू पाण में गॾु वेहनि त हिकिड़ो ज़रूरु ॿिए खां उनजो असरु वठंदो, सोबत जो असरु वठंदो। सो अॼु जी असांजी कहाणी आहे त आमना हिकिड़ी ॾाढी ज़हीन होशियारु छोकिरी हूंदी, 8वीं क्लास में पढ़ंदी हुई ऐं सभु कमु टाइम सां कंदी हुई। उस्ताद हुनखे ॾाढो पसंदि कंदा, हू पढ़ण में पूरी दिलचस्पी वठंदी हुई। तंहिंजे करे हुनजी इज़त हूंदी क्लास में बि, टीचर्स वटि बि ऐं पंहिंजे घर में बि, फैमिली में बि। सो हिकिड़े ॾींहुं आमना जे क्लास में हिकिड़ी नई छोकिरी जी दाख़िला थी। उन नई छोकिरीअ जो नालो हो नाज़िया। सो जॾहिं नाज़िया पहिरें ॾींहुं आई क्लास में त उस्तादनि हुनखे आमना सां गॾु विहारियो। नाज़िया रोज़ु ईंदी, रोज़ानो आमना सां गॾु वेहंदी। सो कुझु ॾींहंनि में उस्तादनि ॾिठो त आमना जी दिलचस्पी जेका ही पढ़ाई मां थोरी घटिजी पई वञे। उनजो सबबु इहो हो त नाज़िया खे ड्रामनि सां, फिल्मनि सां ॾाढी दिलचस्पी हूंदी हुई। उहा पढ़ाई में को इंट्रस्ट, का दिलचस्पी न वठंदी हुई। उनखे शौक़ु हूंदो हर वक़्तु ड्रामा ॾिसे, फिल्मूं ॾिसे ऐं पोइ क्लास में अची सॼियूं कहाणी वेही आमना खे ॿुधाए। ऐं आमना हुनखे शुरू में त झलण जी ॾाढी कोशिशि कई त तूं जेको पंहिंजी पढ़ाई में दिलचस्पी वठि ऐं क्लास में फिल्मनि जूं ॻाल्हियूं न कर, भला तोखे एॾो ई शौक़ु आहे त रिसेस में कंदासीं ॻाल्हियूं इहे। पर नाज़िया जेका कोन मञींदी ऐं हर वक़्तु आस्ते आस्ते वेठी आमना खे फिल्मनि ऐं ड्रामनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी। ईअं आमना जो कमु बि जेको रहिजी वेंदो ऐं उनजी पढ़ाई मां दिलचस्पी बि आस्ते आस्ते ख़तमु थी वई। हुनखे बि ड्रामनि ऐं फिल्मनि ॾिसण जो शौक़ु थियणु लॻो। उस्तादनि इहा ॻाल्हि नोट कई त आख़िर छा वजह आहे, हीअ एॾी होशियारु छोकिरी आहे, एॾी ज़िमेदार आहे, हर वक़्तु पंहिंजो कमु जेको आहे टाइम सां कंदी आहे ऐं पोइ बि जेको हाणे हीअ अजायो लापरवाह थी वई आहे, दिलचस्पी नथी वठे कंहिं बि शइ में। सो हुननि इहो रियलाइज़ कयो त नाज़िया जेका आहे उहा दिलचस्पी नथी वठे। नाज़िया पंहिंजो त टाइम ज़ाया करे थी पर आमना जो बि टाइम ज़ाया करे थी ऐं आमना जेको आहे नाज़िया जी दोस्तीअ जो असरु खंयो आहे। त यानी हूअ ॿियनि कमनि में, ॿियनि ॻाल्हियुनि अजायनि में दिलचस्पी वठणु लॻी आहे पर पंहिंजी पढ़ाई खां परे थी वई आहे। सो उस्तादनि खे जॾहिं इहा शइ महसूसु कई, इहा शइ सम्झी त आमना जी इन दिलचस्पी पढ़ाई में न वठण जो सबबु जेका आहे नाज़िया आहे, तॾहिं हुन नाज़िया जी क्लास में बेंच जेका आहे बदिलाए छॾी, उनखे ॿी बेंच ते विहारियो। नाज़िया खे बि सम्झायो त ॾिस, हेॾी होशियारु छोकिरी हुई, तुंहिंजे करे उहा पढ़ाई में पोइ ते रहिजी वई आहे। तूं पाण त नथी पढ़े, तूं हुनजो बि टाइम ज़ाया थी करे। सो हुननि नाज़िया खे बि सम्झायो त आईंदा तूं महिरबानी करे पंहिंजी पढ़ाई में दिलचस्पी वठि। आमना खे बि हुननि सम्झायो त ॾिस, सभु तोखे केॾो प्यारु कंदा, केॾी तुंहिंजी क्लास में इज़त हूंदी, उस्ताद तोखे केॾो मान ॾींदा हुआ, छो त तूं पढ़ाई में सुठी हीअं तमीज़ में, अख़लाक़ में। पर हाणे जे तूं पंहिंजो टाइम ज़ाया थी करे त केरु बि तोखे पसंदि न कंदो। घर में बि तोखे दड़का पवंदा, टीचर्स जे, उस्तादनि जे नज़रनि में बि जेका तुंहिंजी अहमियत ख़तमु थी वेंदी। ऐं आमना इहो मञियो त वाक़ई मां जेको कुझु ग़लति करे रही आहियां। हुन वाइदो कयो त आईंदा उहे न कंदी ऐं हुन इहो बि वाइदो कयो त मां आईंदा नाज़िया सां न वेहंदमि। नाज़िया बि उस्तादनि सां वाइदो कयो त मां पूरी कोशिशि कंदमि त पंहिंजो टाइम जेको आहे पंहिंजी पढ़ाई खे ॾियां ऐं अजायनि कमनि में न विञायां। सो तव्हां बि कॾहिं पंहिंजो टाइम न विञायो ऐं कोशिशि कयो त दोस्ती जेका आहे सुठनि ॿारनि सां रखो, छो त इंसानु पंहिंजे दोस्तनि सां सुञातो वेंदो आहे। जहिड़ी तव्हांजी सोबत हूंदी ओड़ो ई तव्हां ते असरु थींदो, ठीकु आहे न। इहो बि पहाको इन लाइ ॾिनो वेंदो आहे त जहिड़ी सोबत तहिड़ो असरु, यानी जहिड़ा तव्हांजा दोस्त हूंदा उन मां तव्हां ओड़ो ई सिखंदव। त कोशिशि करे पंहिंजा सुठा दोस्त ठाहियो। पर जे पंहिंजे दोस्त में ॾिसो त का हुन में घटि वधाई आहे, का ख़ामी आहे, कुझु ग़लति पियो करे, त उनखे सम्झायो, उनखे सेखारियो त ईअं न कबो आहे, ठीकु आहे। सो तव्हांखे इहा कहाणी ज़रूरु वणी हूंदी। असां पढ़ूं था हाणे, टाइम आहे असांजे अॼु जे बैत जो। अॼु जो बैत जेको आहे ॾाढो मज़े वारो आहे। इन जो अॼु जे बैत जो उनवान आहे फीथो। फीथो सभिनी खे ख़बर आहे, गाॾियुनि में फीथा आहिनि, कारखाननि में फीथा आहिनि, हर हंधि फीथा आहिनि। सो अचो त ॾिसूं, ॿुधूं त हिन में छा, बैत में छा ॿुधायल आहे। ॾिसो ही फीथो ॿारो सॼी दुनिया में अहमियत वारो। फीथो जे ईजाद न थिए हा, का बि मशीन पोइ कोन हले हा। का बि मशीन जे कोन हले हा, का बि ज़रूरत पूरी न थिए हा। कीअं ठहे हा धाॻो ऐं कपिड़ो, कीअं पोइ माण्हू बुत ढके हा। कीअं दर्ज़ी पोइ कपिड़ा सिबे हा, कीअं सभिनि जी ईद थिए हा। अन्न खे कीअं को साफ़ करे हा, कीअं पोइ माण्हू पेट भरे हा। कीअं कमंद मां रस निकिरे हा ऐं पोइ उन मां खंडु ठहे हा। रेल ढगे ऐं घोड़े गाॾी, कीअं हले हा मोटर गाॾी।
माण्हू रुगो पोइ पंध हलनि हा या पोइ उठ घोड़े ते चढ़नि हा। जीअण ॾाढो ॾुखियो हुजे हा, फीथो जे ईजाद न थिए हा। चङो जो फीथो थियो ईजाद, हीअ तरक़ीअ जो बुनियाद। ठीकु आहे न। फीथो जेको आहे, फीथे जी ईजाद तव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजे दड़े वारनि माण्हुनि फीथो ईजाद कयो। असां सिंधियुनि जी जेका क़दीम तारीख़ ऐं तहज़ीब आहे, असांखे फ़ख़ुरु हुजणु खपे, तव्हांखे बि ख़बर हुजणु खपे। फीथो दुनिया में मुंहिंजे दड़े जे माण्हुनि ईजाद कयो। ॾिसो फीथे जे करे सॼा कारखाना था हलनि, फैक्ट्रियूं, मशीनूं, हर क़िस्म जा कम जेके आहिनि फीथे जे करे ई थियनि था। फीथो ईजाद न थिया त तरक़ी बि न थिया। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो ही बैत वणियो हूंदो, अॼु जी कहाणी वणी हूंदी, अॼु जो पहाको बि तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। त हमेशह सोबत जेका आहे, दोस्ती जेका आहे, सुठे माण्हुनि सां रखिजे, जीअं तव्हांखे ॿिया सुठा सम्झनि ऐं तव्हां उन मां सुठियूं ॻाल्हियूं सिखी सघो। सो अॼु जी हीअ कहाणी सॼी पूरी थी। इनशाला वरी कंहिं ॿी कहाणीअ सां, कंहिं ॿिए दफ़े असां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह बाए।